27 रजब जी रात है। चाहियां थो तो कुछ ॻाल्हियूं इन हवाले सां बयानु कंदो हलां। अॼु असां वटि पाकिस्तान हिंदुस्तान में वॾे तादाद में असांजा मुस्लमान भाइर शब मेराज मल्हाए रहिया आहिनि। अॼु इबादत बि कंदा, अॼु उजागा बि कंदा, ईद करे मल्हाईंदा, सुबुह जो के रोज़ो रखंदा। अल्लाह जा बानो पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, हाणे त कुझु अकुल खां कमु वठो। पहिरीं मूंखे ॿुधायो कंहिं सही सनद वॼा, का बि हिकु सही सनद पूरे पाकिस्तान जे मौलवियुनि खे चैलेंज आहे। अल्लाह जो नबी प्यारो पैगंबर महराज ते वियो आहे, यकीनन कुरान हदीस मां साबित आहे, पर साल कहिड़ो, महीनो कहिड़ो, तारीख़ कहिड़ी, किथे सही सनद मां साबित आहे? बल्कि जय्यद अहल हदीस आलिम मौलाना सफ़ीउर रहमान मुबारकपुरी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी अज़ीम किताब अर्रहीकुल मख़तूम, जेको दुनिया में लखनि जी तादाद में शाया थियो आहे, हर अहम ज़बान में शाया थियो आहे, उन में 6 कौल नक़ल कया आहिनि महराज जे बारे में। साल बि अलॻि, महीनो बि अलॻि, तारीख़ बि अलॻि। हाणे थोरो कॉमन सेंस जो सुवाल तव्हां खां पुछां थो, ईद उल अज़हा में कोई इख़्तिलाफ़ आहे? अदा आहे? कहिड़ी तारीख़ थींदी आहे? ॻाल्हायो। 10 ज़िलहिज। ईद उल फितर कहिड़ी तारीख़ थींदी आहे? 1 शवाल। को इख़्तिलाफ़ आहे? छो इख़्तिलाफ़ कोन्हे? अल्लाह जे नबी ईद उल अज़हा मल्हाई, सहाबा मल्हाई, कोई इख़्तिलाफ़ कोन्हे। पर जेकॾहिं ही ईद शब महराज वारी मल्हाई वञे हा त इख़्तिलाफ़ हुजे हा? साल जो इख़्तिलाफ़ आहे, महीने जो इख़्तिलाफ़ आहे, तारीख़ जो इख़्तिलाफ़ आहे। ऐं उन खां पोइ मुंहिंजो चैलेंज, अल्लाह जो नबी, सहाबा किराम, ताबईन, तबा ताबईन, मुहद्दिसीन, अहले बैत, 4 इमाम, 3 सदियुनि ताईं चैलेंज ॾियां थो, 300 सालनि जे दौर ताईं मूंखे हिकिड़ो माण्हू ॾेखारियो जे 27 रजब जी तारीख़ शब महराज करे मल्हाई हुजे, ख़ासि इबादत कई हुजे, रोज़ो रखियो हुजे, नवां कपिड़ा पाता हुजनि, ख़ासि निमाज़ पढ़ी हुजे। ज़ुल्म कोन्हे, अखियुनि ते अंध जा पर्दा चढ़ी विया, पढ़ियल लिखियल जेके मुक़ल्लिद थी ॻाल्हाए, दुनिया जे हर मामले में तहक़ीक़, बाज़ार में जा पेस्ट वठण वञो था तहक़ीक़ करियो था, कपिड़नि जो 7 मीटर जो वॻो वठण वञो था तहक़ीक़ करियो था। ऐं दीन जेका प्राइसलेस शइ आहे, अनमुल, उन जे लाइ तहक़ीक़ कोन्हे। पढ़ियल लिखियल जेके सॼी राति वेठा इबादत कनि, जेकॾहिं इहा इबादती राति हुजे, अल्लाह जो नबी असांखे न ॿुधाया? पाण फरमाइनि था, हर उहा शइ जेका तव्हांखे जन्नत जे वेझो करे, जहन्नम खां परे करे, ऐं तव्हांखे ॿुधाए चुको आहे। इहो त पैगंबर ते ख़ियानत जो इल्ज़ाम आहे। इमाम मालिक चवंदो, जेको माण्हू दीन में नई बिदत दाख़िल करे थो, फ़क़त ज़ाम अन्न मुहम्मदन ख़ान रिसालह, उहो सम्झे थो त अल्लाह जे नबी नऊज़ बिल्लाह रिसालत पहचान में ख़ियानत कई, पूरो दीन कोन पहचायाई। पोइ इमाम साहब छा चयो? जेका शइ उन दौर में, अल्लाह जे नबी जे दौर में, सहाबा जे दौर में दीन न हुई, सा अॼु बि दीन न आहे। फमा लम यकुन यौमइज़िन दीनन फला यकूनुल यौम दीना। जेका शइ उन ज़माने में दीन न हुई, अॼु दीन कोन्हे। पैगंबर जे ज़माने में, सहाबा जे ज़माने में शब महराज मल्हाई वई। सबूत ॾियो असांखे, हिकु रिवायत पेश करियो सही सनद सां, वलन तफलू, क़यामत क़ाइम थी वेंदी के मौलवी में जुरत न आहे हिकु रिवायत सही सनद सां पेश करे सघे। अल्लाह जा बानो तहक़ीक़ करियो, केतिरी ज़िंदगी अंधा मुक़ल्लिद थी गुज़ारींदो। दीन इस्लाम तहक़ीक़ जो नालो आहे, तक़लीद जो नालो कोन्हे, यादि रखी छॾियो। अल्लाह ताला क़ुरान में छा फरमायो? कुल हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन। पैगंबर तू इन्हनि काफ़िरनि खे चओ, सचा आहियो, दलील आहियो। रब दलील जो मुतालबो कयो आहे। दीन इस्लाम दलील ते आहे, अखियूं बंदि करे हलण जो नालो कोन्हे। अल्लाह जा बारो, तंहिंजे करे चंद ॻाल्हियूं ॿुधायूं था, अमल करियो हिन शइ ते। अल्लाह जे नबी फरमाना, कुल्लु बिदअतिन ज़लालतुन, हर बिदअत गुमराही आहे, व कुल्लु ज़लालतिन फिन्नार, ऐं हर गुमराही जो ठिकाणो जहन्नम आहे। तंहिंजे करे हिन शयुनि खां बचो। दीन आसान आहे, केतिरा सवाब जा कम आहिनि, करण लाइ तव्हीं तयारु कोन आहियो। फजर जी नमाज़ पढ़ी ॾेखारियो जमात सां, 2 रकातूं सुन्नत, दुनिया ऐं दुनिया जे अंदरि जेकी कुझु आहे तंहिंखां अफ़ज़ल आहिनि। हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ आयतुल कुर्सी पढ़ो,
आंगुरनि ते 33 दफ़ा सुभान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 34 दफ़ा अल्लाह अकबर पढ़ो। केॾियूं अल्लाह जे नबी दुआऊं सेखारियूं आहिनि, वॾा सवाब आहिनि। आमीन चओ, अॻियां गुनाह माफ़ कया वञनि था। अमल करण लाइ तयारु कोन्हे, बाक़ी बिदतनि जे पोयां काहे पिया आहे। अल्लाह रहम फरमाए। सस्तो दीन हिन खे हथ अची वियो आहे, चीप एडिशन। अस्तगफिरुल्लाह। दीन इस्लाम दोस्तो नालो आहे क़ुरान हदीस। क़ुरान हदीस वञा साबित न आहे। अल्लाह जो कसम, अल्लाह जे घर में चवां थो, सॼी दुनिया चवे उहो दीन आहे, दीन कोन्हे। सॼी दुनिया चवे दीन आहे, दीन कोन्हे। दलील खपे क़ुरान मां, दलील खपे हदीस मञा, दलील खपे सहाबा जे अमल मञा। वाखिरो दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।